भारत में सारे दुआऊं उनके लाइ मग़फ़िरत जी फ़क़ीरनि खे घुरण ख़ैर ख़ैरातूं मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ ते अल्लाह जी रहमत बोलो शरी मथों था पढ़ो तुंहिंजे रूह खे सुकून मिले तुंहिंजे रूह खे करार मिले जेको हिननि वसा हिननि जे अलाह साईं हिननि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे उहो वस पूरो कयो वधीक उमेद आहे मालिक में त ख़ाली पंहिंजी रहमत में दाख़िल असां को विसरियो न आहे पंहिंजे ॿारनि को विसरियल न आहे साईं जे भाकुर में हूंदे नबी सरदार जे शफ़ात में हूंदे ओ मुंहिंजा मौला असांजो तो में लखो उमेदूं असां ते बि रहम कर हिननि ते बि रहम कर तोखां सवाइ ॿियो केरु आहे इहे इल्तिजाऊं इहे आहूं इहे दाहूं इहे मुनाजातूं इहे फरियादूं क़बूल कर माफ़ी जेके बहाने सां माफ़ी अता फरमा करम कर क़बर खे नूर सां मुनव्वर फरमा असांजे बि लाइ सुहिणो कर असांजे लाइ बि अॻिते सुहिणो कजांइसि इहे आसरा आहिनि तो में तुंहिंजे महबूब मदीने वारे सरकार में वजासीं गुनहगारनि ते पंहिंजी रहमत जी निगाह फरमाईंदा असांखे न विसारी अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जी रहमत सोना अल्लाह जी